अने वाक़ुफ़ माण्हुनि खे बि ॾोकियो छॾे, दरवाज़ा खोले छॾे, दरवाज़ा नवंदरे हाउस जा खोले छॾे ऐं बसि ईअं खोले थो छॾे त हज़ारे माण्हू हलिया अचनि। हज़ारे अचनि त हिकिड़ो दफ़ो ईअं बि थियो त अॻियां साम्हूं जेका टेबल पई हुअसि उहा बि माण्हुनि भञी विधी, पर मुंहं ते शिकन न आयसि। मुंहं ते कलाक वेहे उन्हनि सां ॻाल्हाए, उन्हनि खे कमु करण जी कोशिशि करे, पोइ हली बि वञे। ज़ाहिर आहे माण्हू उन ते छो न पोइ क़ुर्बान थियनि। जॾहिं हिकिड़े वर्कर जी हैसियत सां जॾहिं पार्टी उन ठाही, जॾहिं यूथ वारनि सां वेही ॻाल्हाई, जॾहिं शागिर्दनि सां वेही ॻाल्हाई, जॾहिं जेलनि में वेही रस्तो ॻोल्हाई, इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको मोहतरमा खे अमर करे चुकियूं आहिनि। अमर ऐं जेसि ताईं इंसान जी ज़िंदगी आहे, मां सम्झां थो शायदि ई कोई विरले, कोई अहिड़ो लीडर मिले कंहिं दुनिया जे कंहिं कुंड में जंहिं अहिड़े नमूने सां माण्हुनि सां निभायो हुजे। असां वर्करनि सां त ख़ैर निभाईंदी हुई, पर हू आम माण्हुनि जे लाइ जेका मोहबत रखंदी यकीनी तौर ते यादि कॾहिं वरी ईअं करे त हलूं निसार हर ॻोठ में हलूं, इलेक्शन ख़तमु थी वई, पाण चूंडिजी आई, अपोज़िशन जो ज़मानो हुजे या प्राइम मिनिस्टर जी सूरत हाल हुजे, ॻोठ में वञे। ॻोठ में छा कंदा हुआसीं, पोइ असां हिंदोरा ठाहींदा हुआसीं, असां इहे पींघ ठाहींदा हुआसीं, कॾहिं वञी पींघ ते विहारियूं उन सुहिणी शख़्सियत खे, कॾहिं खट ते वञी विहारियूंसि, पोइ त सभिनी औरतुनि सां ॻाल्हाए, सभिनी मर्दनि सां ॻाल्हाए, उतां निकिरी अचे सॼो कुझु। मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो वञूं पिया काॾे ॻोठनि में, ॻोठंदा मोटंदे ॻाल्हि निकिती त साईं पुलिस वारा ॾाढियूं ज़्यादतियूं था कनि, चोरी हिकिड़ो थो करे, उनजे पकड़ण लाइ वञनि था, उनजी औरतूं बि खणी था अचनि, हीअं बि खणी था अचनि। ऐं पोइ उते वरी मां हिकिड़ी आइडिया ॾिनीमांसि, मां चयो भेणी साहिबा, चाइना में कम्यून सिस्टम हुयो, हिते कोई मॉनिटरिंग कमेटी का अहिड़े क़िस्म जी ठाहे सघूं था जेका थाणनि जे कारकर्दगी ते मॉनिटरिंग करे अवाम जी तरफ़ खां, अवामी उनखे रुतबो हुजे जेको मॉनिटर करे। पोइ वई हली हिकिड़े ॻोठ वञणा हुआसीं, ठूफ चौसूल, मीरो ख़ान तालको आहे, उते ठूफ चौसूल में बिजली बि कान आई। पोइ गैसलेट ते जेका इहा बत्ती हूंदी आहे न, उन घुराई, उहो घुराए ऐं पोइ पूरो पनो उन मंशूर जो लिखियईं, उहो लिखी ऐं पोइ हली नवंदरे हली, पोइ कमाल असफर साहब खे रोकियईं त तूं मैनिफेस्टो रोक, इनखे तूं जल्दी न छपाए, हीउ मुंहिंजो जेको आइडिया आहे इनखे मंशूर जो हिसो ठाहे। इहो हो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो कॉन्सेप्ट, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो हिकिड़े ॻोठ में वेही लिखियो हुई ऐं बत्तीअ जी रोशनीअ ते। सो इहे ॻाल्हियूं मतिलबु सिंपल सिटी बि हुयसि। उन वक़्तु छा ॻाल्हि हुई, जॾहिं लाड़काणे में जलसे में उन अमर जे पुट जंहिं कुर्बानी ॾिनी, उनखे सोनो ताज पाराई, उन समय जे माउ खे पंहिंजो पाण खे जेको मिलियल ताज हुयुसि उहो सॼे जलसे जे साम्हूं उनखे पाराए, उनजे घर हली, उन सां गॾु वेठी रुनी, लियारीअ में जीअं हली, रियाली जी घिटीअ में हली, ॿिए ॾींहं ते चुपचाप ॿुधाए छा थियो। बिलावल हाउस में वेठा हुआसीं, मोहतरमा इन हादसे खां पोइ हिकिड़ो ॾींहुं छॾियो, विच में प्रेस कॉन्फ्रेंस करणी हुअसि, प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ शाम जो वेठासीं ऐं मूंखे चिठीअ ते लिखी ॾिनई, पाण ॻाल्हाई न, लफ़्ज़ पंहिंजी ज़ुबान सां न ॻाल्हाई त मथां को ॿुधे त नथो, पोइ चिठीअ ते लिखी ॾिनई त कहिड़ो घरु आहे जिते मां वञी दुआ घुरां, या उहो ज़ख़्मी हुजे त उनजी मां तबियत पुछां, ऐं उहो हुजणु खपे कराचीअ में। मां वरितोमांसि मोकल त मूंखे जांच करणु ॾे त कोई भरिसां किथे जिते तव्हां वञणु जहिड़ा बि हुजो। पोइ उहो वठी ॾिनोमांसि। अचानक पहिरियों हली ओॾे सिधो न वई, मतां ॻाल्हि खुली हुजे, मतां का ख़बर पई हुजे, पहिरियों हली हॉस्पिटल, पहिरियों हॉस्पिटल ई उन्हनि सभिनी ज़ख़्मियुनि जी इयादत थी, ऐं हॉस्पिटल वञण जो प्रोग्राम ई कोन हो अचानक। ऐं उन नमूने सां पोइ वरी वई, गाॾी हलायां पियो, वञी पहुतासीं, घिटीअ मां मोहतरमा खे वठी वञी कमरे में विहारियोसीं जिते सभई औरतूं वेठियूं, उतां निकिती, साॻी गाॾीअ में वेठी, हलंदे रस्ते में मूंखे चयईं गाॾी झले, पाण लही, वरी हिकिड़े वर्कर जे गाॾीअ में वेही, वरी हली वई। हाणे मां परेशान त किथे आहे, हुनखे चयईं तेज़ हलाए सॼो घुमंदे, पोइ वरी नेठि वञी मां पहुतुमि बिलावल हाउस, मां चयो काॾे वई बेड़ी सभा, हुनखे वेठो फ़ोनियूं कयां, चई ख़ैर आहे साईं, पहुचे थी। सो मोहतरमा डेयरिंग ई ॾाढी डेयरिंग, ॾाढी। अक्टूबर जेको वाक़ियो हुन खां पोइ ॿाहिरि निकिरणो, जिते ब्लास्ट थियो, माण्हू मरी विया, हुन खां पोइ अवां जी ॻाल्हि त मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पाण हुन ख़्वाहिश ॾेखारी ऐं जिते किथे वई, अस्पताल में आई, लियारे में आई, जॻह ते आई, पर मोहतरमा खे खिलंदे करे ॾिठो, खिलण जूं ॻाल्हियूं, कोई खिलण जा किस्सा हुनजा कहिड़ा आहिनि, त किथे तमामु माण्हू इंसान आहे, फितरत खिली पवंदो आहे, होॾा टहक ॾेई वेंदो आहे, त को टहक ॾींदे ॾिठो हुनखे,
छाकाणि त उहा बुर्दबार औरत हुई, ॾाढी ॾाही हुई जॾहिं न ईअं न आहे, छो न खिले इंसानु आहे, छो न खिलंदो आहे। ऐं मां सम्झां थो उहो उन्हनि लीडर्स वांगुरु कोन्हे जो चहिरे ते मुस्कुराहट ई न आणनि, सॼो ॾींहुं मुंहुं सुजल, अहिड़े क़िस्म जी नॉर्मल शख़्सियत हुई। उनखे माण्हुनि सां इंटरेक्ट करणु ईंदो हो, माण्हुनि सां माण्हुनि जहिड़ी थी वेंदी हुई। तोड़े हेॾी वॾी लीडर हुई, तॾहिं बि त पट ते वेही ॻाल्हाईंदी हुई न। संदसि वालिद बि वेहंदो हो, होटल ते वेही चांहि जो कोप बि पीतई। पाकिस्तान चौक ते जलसे में पिया वञूं, जुलूस में पिया वञूं, पाकिस्तान चौक ते बि पकोड़ा बि वरितई, हिकिड़े वाक़ुफ़कार होटल वारे खे ॾिसी लही पियो त चांहि बि पीतई। ॾिसो न, इहे सभु नॉर्मल ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू कंदो आहे, ऐं पंहिंजाइप जो अहसासु वधंदो आहे। इन सां पंहिंजाइप जो अहसासु वधंदो आहे। त इहो ईअं आहे, पीअंदी जिते कोई फ़क़ीर ॾिसे उनखे ॾे ज़रूरु, ऐं मतिलबु हथु कुशादो, हथु खुलियल, ऐं ॾींदी हुई, ॾुखाईंदी न हुई। हिकिड़ो किसो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं बहादुरी जो ज़िक्र कयूं था ऐं जॾहिं उन इहा इशू शुनास जी ॻाल्हि थिए थी त छा मोहतरमा खे कीअं ग्रास्प हूंदो पंहिंजे सिचुएशन ते ऐं इशूज़ ते। असां हिते ग्रेटर थल कैनाल ऐं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक हलाई हुई। तहरीक हलाई जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियूं सिंध जूं, पलीजो साहब, मक्सी साहब, असीं, ANP मुख़्तलिफ़ पार्टियूं। कालाबाग उन वक़्तु कालाबाग हुयो, ग्रेटर थल कैनाल कान हुई। कालाबाग डैम जी ॻाल्हि उन वक़्तु कालाबाग डैम हो, ग्रेटर थल कैनाल कान हुई। पोइ असां इहो सॼो खईंसीं ॻाल्हि ऐं सॼी सिंध खे जॻायोसीं। पोइ अजमल खटक साहिबु हिकिड़ो दफ़ो आयो कराची, इतफ़ाक़ सां उन ॾींहुं मोहतरमा सां असां सभिनी जी मीटिंग बि हुई। उन में साईं यूसुफ लगारी साहिबु बि हुयो, ऐं साईं पलीजो साहिबु बि हुयो, कादर मक्सी साहिबु कोन हो, ऐं मां हुयुमि, ऐं ANP हुई। 4 पार्टियूं हुयूं जेके असां हुन सां गॾु हुआसीं। पोइ अजमल खटक साहिबु जो त मुंहिंजी मुलाक़ात थी सघे थी, मां चयो मां कोशिशि कंदुसि। मां बेनी साहिबा खे ॿुधायो त अजमल खटक साहिबु बि आयो आहे ऐं तव्हां सां मिलणु चाहे थो, ॿाहिरि बीठो आहे एक्चुअली। चए पोइ सॾु करे अची वई। पोइ ॻाल्हि निकिती, असां ॿुधायोसीं बैकग्राउंड जो कुझु बि आहे। पोइ जंहिं ते पोइ अजमल खटक साहिबु चयो त असां फ़ैसिलो इहो कयो आहे त साईं असां सूबे जे बॉर्डर्स ते धरनो हणंदासीं। ऐं वली ख़ान चयो आहे त जेकॾहिं मां बीमार बि आहियां त बि मां पंहिंजो खट ते पाण खणाए मुंहिंजो ईंदुसि ऐं अची अटक जे पुल ते बीहंदुसि। अहिड़े नमूने सां बलूचिस्तान, अहिड़े नमूने सां। जंहिं ते पोइ बेनी साहिबु चयो त वली ख़ान साहिबु अपने आप को खट ते खणी थो अचे त पोइ बाक़ी मां न हलां, वञ निसार ऐं वञी तूं प्रेस कॉन्फ्रेंस अरेंज कर ऐं ऐलान कर त मां अचां थी। पोइ वियासीं ऐं 10 अगस्त हुई। ज़ुल्म जी गर्मी ऐं उन में उन जो कमिटमेंट। मूंखे उहो चवां या न चवां, पर जॾहिं तक़रीर करे पई त उनजो शाम जा 5, 6, 7 बजा पिया थियनि ऐं बुट हूंदी आहे ॾाढी, ऐं घुट में हू उनखे पोइ मथे ते बर्फ़ रखी हुअसीं त जीअं तक़रीर करे सघे। मथे ते बर्फ़ रखी हुअसि त अहिड़ी क़िस्म जी, इन खां बि घबराईंदी कोन हुई त कंहिं ते चयो अथमि त पोइ उन ते वञिणो आहे। पोइ मथे ते बर्फ़ रखी बि इहा तक़रीर कराईसूंसि, ऐं उन खां पोइ जेको थियो सो वरी कालाबाग वॾनि माण्हुनि खां विसरी बि पियो। उनजी हिमत बि न थी कंहिंजी। उन धरने खां पोइ सम्झो त कालाबाग डैम उन ॾींहुं दफ़न थियो। जंहिं ॾींहुं ॿी ॻाल्हि मां ॿुधायां, जॾहिं को उनखे सॉरी चवंदो हो न त संदसि कयल ग़लती ॼण विसरी वई उन खां। सॉरी लफ़्ज़ आहे ज़बान मां कंहिंजे साम्हूं एतिराफ़ थिए त मां ग़लती कई आहे, मां सॉरी थो चवां, अॻिते ईअं न थींदो। इन ॻाल्हि खे बि अप्रिशिएट कंदी हुई। असां घणियूं ग़लतियूं थींदियूं, चवंदा हुआसीं कोई ऐब न हूंदो, लीडर आहे, लीडर खे सॉरी चवणु। हिकिड़ी भेण बि हुई, अलाए केतिरनि जे लाइ माउ हुई, अलाए केतिरनि जे लाइ लीडर हुई, अलाए केतिरनि जे लाइ रातिनि जूं रातियूं माण्हू इंतज़ारु कंदा। यादि अथव जॾहिं हली मिठी में रस्ते में ॾिया ॿारियूं माण्हू वेठा, सॼी राति माण्हू वेठा हूंदा, हली वारे उते माण्हुनि अजरक विछाया त मुंहिंजे अजरकनि तां हली ऐं मथे असांजे ॻोठ अचु। इहे मोहबत जूं निशानियूं। माण्हुनि सां त मोहतरमा मोहबत कई पर पखियुनि खां वेंदे जानवरनि ताईं बि प्यारु कंदी, ॿिलियुनि सां प्यारु। जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो नंढड़ी हुई त हुन अलमुर्ज़ा हाउस में हिकिड़े तोते खे गोली हईं, उहो हिकिड़ो फायर कयो त हुन ठकाव ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2 ॾींहं पंहिंजे पीर सां कावड़ रही, एहतिजाज कंदी रही, मानी न पई खाए। जॾहिं ज़ुल्फ़िकार भुट्टो उन सां पंहिंजे उहो एहतिजाज तॾहिं ख़तमु करायो त आईंदा
ॾींदा अहिड़ो आउं को हवाई ठका बि न कंदुसि त उन साॻी शायदि हिन ॻाल्हि जे करे भुट्टो साहिबु कॾहिं शिकार बि कोन शिकार न कंदो पंहिंजी ठका जे करे कराईंदो पर असां जेको ॿुधो आहे वो पाण कॾहिं बंदूक मोहतरमा जो उन करे अॼु उहा साॻी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जंहिं तरीक़े सां उन ठका ते पखीअ खे मरण न पई ॾिए त पंहिंजे वर्कर सां पंहिंजे माण्हूअ सां धरती वासियुनि सां त मोहबत कंदी हूंदी तमामु घणी कंदी हुई अवां सां दिलि चए पई खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं पर वक़्त जी खोट जे करे मोहतरमा बेनज़ीर यादूं उहो प्रोग्राम आहे जेके असां सदियुनि ताईं बि ॻाल्हायूं त शायदि हीउ मौज़ू न खुटंदो निसार साहब तॾहिं बि खोड़ सारियूं यादूं खोड़ सारी ज़िंदगी जा अवां जा पल खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि नाज़रीन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादनि जे हवाले सां अॼु असां निसार साहब जूं खोड़ सारियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उनजे पल पल जूं खोड़ सारियूं किसा असां कोशिशि कंदासीं त निसार साहब कंदड़ वक़्त में बि को वक़्तु वठी मोहतरमा जी यादुनि जे हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में उहे ॻाल्हियूं पेश कयूं छाकाणि त मोहतरमा जूं जेके यादूं आहिनि जेके ॻाल्हियूं आहिनि उहे असां सदियुनि ताईं सांढे रखूं उहो असां छाकाणि त असांजी तहज़ीब तमदन ऐं सकाफ़त ॿोली जे हवाले सां पंहिंजी हिन धरती जे हवाले सां मोहतरमा जेको कुझु कयो आहे ऐं उहा सिंध सां ईअं समायल आहे ॼण उहा ख़ुदि सिंध आहे पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे।